मुझे प्यारा गौरव बनरो परमेश्वर जे प्यार चैनल ते तव्हां सभिनी जो स्वागत है। अॼु असां ॾिसंदासीं परमेश्वर जे हिकु महान दास जे बारे में जिन जो नालो अदोनीराम जटसन आहे। संदसि जनम 9 अगस्त 1788 में अमेरिका देश में थियो हो। संदसि पिता जो नालो सीनियर जटसन ऐं संदसि माता जो नालो अबिगेल हो। जटसन पंहिंजी नंढी उमिरि खां ई पढ़ाई में ॾाढो होशियारु हो। हिकु दफ़ो ईअं थियो, उनजे पिता खे ताजुब थियो जॾहिं पंहिंजी 3 साले जे पुट खे उन बाइबल जो हिकु सॼो अध्याय पढ़ंदे ॾिठो। जटसन पढ़ाईअ में नंढे हूंदे खां ई ॾाढो होशियारु हो। उनजो सब्जेक्ट जेको मेन फेवरेट सब्जेक्ट हो उहो मैथ्स हो। उनखे यूनानी ऐं लतीनी भाषा में किताबु पढ़णु वणंदो हो। हू सिखणु चाहींदो हो, अलॻि अलॻि भाषाउनि खे सिखणु चाहींदो हो ऐं यूनानी भाषा में त संदसि खे महारत हासिलु हुई। हीअं थियो 16 सालनि जी उमिरि में हुन ब्राउन यूनिवर्सिटीअ में, ब्राउन नाले जी हिकु यूनिवर्सिटी में हुन दाख़िला वरिती ऐं पंहिंजी 19 सालनि जी उमिरि में हुन डिग्री बि प्राप्त कई। इन विच में कॉलेज जे ॾींहंनि में हुनजी दोस्ती हुते हिकु जैकब एम्स नाले जे दोस्त सां थी। उहो बि पढ़ाई में ॾाढो होशियारु हो, पर हुन में हिकु प्रॉब्लम हो, हिकु खामी हुई। हुनजो दोस्त परमेश्वर खे न मञींदो हो, न ही परमेश्वर जे चमत्कारनि खे मञींदो हो, न बाइबल खे मञींदो हो, न ही प्रभु यीशु खे मञींदो हो। उहो हिकु अविश्वासी हो ऐं इन जो असरु धीरे धीरे जटसन ते बि पवणु लॻो। जटसन बि थोरे टाइम खां पोइ अविश्वासी वांगुरु पियो ॻाल्हाए। पंहिंजे दोस्त वांगुरु हुनखे बि आस्ते आस्ते प्रभु यीशु मथां विश्वास लहणु चालू थी वियो। इन जो गहरो असरु इन जे माता पिता ते थियो। इहे ॾाढा दुखी थी विया। इन्हनि जॾहिं ॾिठो असांजो पुटु बि हाणे धीरे धीरे अविश्वासी वांगुरु थो जीए, त हुननि खे ॾाढो दुख थियो। हुननि पंहिंजे पुट खे ॾाढो सम्झायो, पर जवानी जे चकर में, उन टाइम जे कॉलेज जे उन दोस्त जे चकर में उहो कुझु बि न पियो ॿुधे, माता पिता जी कुझु न पियो ॿुधे। हुनखे वॾे हूंदे हिकु वकील थियणो हो या त कंहिं नाटक में कमु करणो हो। इन विच में ईअं थियो कि न्यूयॉर्क में वञी करे हिकु रंगमंच जे दल में वञी करे हुन पंहिंजो नालो बि लिखायो ऐं हुते वञी करे नाटक करणु लॻो। आस्ते 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 हुनखे हुते बि शांती ऐं चैन न पियो मिले, छाकाणि त हुन अविश्वासी जी ज़िंदगी गुज़ारी। इन विच में ईअं थियो, जेको संदसि दोस्त हो, जेको अविश्वासी हो, हिकु गंभीर बीमारी सां परेशान थी वियो। हुनखे हिकु गंभीर बीमारी लॻी। हुनजो दोस्त जेकब मरण न पियो चाहे, पर तंहिं हूंदे बि उन बीमारीअ जे करे हुनजी मौत थी वई। हिन घटना जटसन खे सोचण ते मजबूर करे छॾियो। जॾहिं संदसि दोस्त जी मौत थी, उहो ॾिठई हुनजो दोस्त मरण न पियो चाहे, पर हुन खां पोइ बि हुन गंभीर बीमारीअ हुनखे मौत जे हवाले करे छॾियो। हिन घटना हिनखे हिलाए छॾियो। हुनखे पंहिंजो विश्वास वरी प्रभु यीशुअ मथां अचणु चालू थी वियो। उहो धीरे धीरे बाइबल पढ़णु लॻो। धीरे धीरे वापसि खां जीअं हुनजो प्रभुअ सां कनेक्शन हो उहो थियणु लॻो। इहो ॾिसी करे संदसि माता पिता ॾाढो ख़ुशि थिया ऐं ईअं थियो, कुझु महीननि खां पोइ हुन प्रभु यीशुअ खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार कयईं। ऐं जॾहिं पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार कयईं त प्रभुअ बि हुनखे सची शांती, सची आनंद जो महसूसु थियणु लॻो। हुनखे बि उहो पंहिंजे जीवन मां तृप्त थी वियो। हुनखे प्रभुअ खे ख़ुशि करण खां सवाइ ॿियो कुझु कमु न पियो नज़र अचे। हुन पंहिंजे घर जे हर हिकु रूम में पोस्टर लॻाए छॾियो, छा हिन कम सां प्रभु ख़ुशि थींदो। हुनजी हिकिड़ी ई ख़्वाहिश हुई कि कीअं मां प्रभु खे ख़ुशि कयां। आस्ते 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 हुनजो जीवन बदिलजणु लॻो। हुनखे ॿियनि जे प्रति बोझ लॻणु लॻो ऐं हुनखे पाण जे हिकु अंदर मां हिकु आवाज़ आई कि तोखे मिशनरी ठही करे ॿाहिरि निकिरणो आहे, ॿाहिरि वञिणो आहे। जेके अलॻि अलॻि देशनि में जिते मूर्ति पूॼा थींदी आहे, उते वञी करे प्रभु जो सुसमाचार बांटणो अथई, छाकाणि त उते माण्हू सुसमाचार न ॿुधो आहे। ऐं ईअं थियो, पर उन वक़्तु अमेरिका में काई मिशनरी न हुई कि जेकी हिनखे ॿाहिरि वठी वञे। हुन प्रार्थना कई। हुनजा 4 साथी हुन सां गॾु हुआ। हुनजो बोझ सम्झी करे हुननि बि प्रभु खे, यीशु मसीह खे उद्धारकर्ता पंहिंजो स्वीकार कयूं। हुनजा जेके 4 दोस्त हुआ उन्हनि सां प्रार्थनाऊं कंदा हुआ। ऐं ईअं थियो, 1810 में उन्हनि जी प्रार्थना ॿुधी वई। अमेरिका में हिकु मिशनरी खुली जे हिननि खे इंग्लैंड मोकिलियो ऐं उन्हनि खे चयईं कि इंग्लैंड में वञो ऐं उते हुननि खां पुछो कि तव्हां छा असांजी मदद कंदा ॿाहिरि देशनि में वञी करे प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार फैलाइण जे लाइ। हिन विच में छा थियो, जटसन ऐं हुनजा दोस्त इंग्लैंड वञण लाइ रवाना थिया। पर हुन वक़्तु इंग्लैंड ऐं फ्रांस जे विच में युद्ध चालू हो। इन करे जटसन जे जहाज खे फ्रांस वारनि कब्जे करे छॾियो, हुनखे हवाले करे हुनखे जेल में विधो वियो, छाकाणि त हुन वक़्तु युद्ध चालू हो। युद्ध जे करे हुनखे फ्रांस जे जेल में विधो वियो। पर दुख हिन ॻाल्हि जो हो जटसन खे कि हुनखे फ्रांस जी लैंग्वेज, हुनजी भाषा न ईंदी हुई,
छाकाणि त जिन सैनिकनि फ्रांसीस सैनिकनि हिनखे जेल में विधो उहो उन्हनि खे सुसमाचार पियो ॿुधाइणु चाहे, पर दुख हिन ॻाल्हि जो की हिनखे भाषा न पई अचे, हुनखे चङो ई टाइम जेल में रहणो पियो। हिकु दफ़ो छा थियो की हिकु अमेरिकन माण्हू हुन सां मिलणु आयो, हुनखे पंहिंजी पोशाक पाराए करे, मिलिट्री जी पोशाक पाराए करे उनखे जेल मां कीअं बि करे कढी छॾी ॿाहिरि ऐं उनखे इंग्लैंड वठी वियो। इंग्लैंड वञी करे हुन मिशन मंडल सां ॻाल्हायो, उन्हनि खे चयईं भई मूंखे अलॻि अलॻि देशनि में वञिणो आहे, पर उते हुनखे निराशा हासिल थी। छो? छाकाणि त उतां जो इंग्लैंड जो जेकी मिशनरी हुई अमेरिकन मिशनरी खे हेल्प न पई करे, उन्हनि इन करे उनखे वापसि इंग्लैंड में वञिणो पियो। इन घटना हुनखे हैरान करे छॾियो, तकलीफ़ आयसि, पर हुनखां पोइ बि हुन पंहिंजी आशा प्रभु ते सॼो दारो मदार रखी। हुन चई प्रभु मुंहिंजो सभु कुझु कमु कंदो, पर ईअं थियो इंग्लैंड में हुनजे प्रस्ताव खे स्वीकार न कयो वियो, इन करे हुनखे अमेरिका वापसि वञिणो पियो। पर इन ॻाल्हि जी ख़ुशी हुअसि की अमेरिका जेकी मिशनरी हुई उन्हनि जुडसन ऐं संदनि साथियुनि खे ॿाहिरि वञण लाइ पको इरादो कयो हो। 1812 में 5 फरवरीअ ते अमेरिका में जुडसन जी शादी थी। उते उनजी सदस्य जी शादी थियण खां पोइ 15 ॾींहंनि जे अंदरि उनखे हिकु दफ़ो वरी मौक़ो मिलियो, उनखे हुन जे साथियुनि खे मौक़ो मिलियो ॿाहिरि वञण जो, इंडिया देश में अचण लाइ। अमेरिकन मिशनरी जेकी हुई उन्हनि खे भारत देश में मोकिलियो ऐं उन्हनि 19 फरवरी 1812 में पंहिंजी यात्रा चालू कई ऐं 17 जून 1812 में वो भारत देश जे कलकत्ता शहर में अची पहुता। पर हुन वक़्तु भारत देश में ईस्ट इंडिया कंपनी हुई, उन्हनि खे इजाज़त न मिली, उन्हनि खे हिते मिशनरी कमु करण जी काई इजाज़त न मिली। इन्हनि ते उन्हनि खे वरी निराशा हासिल थी, पर उन्हनि वरी बि प्रभुअ जो शुक्र कयो कि न, असां हिते पहुता आहियूं, असां हितां वापसि न वेंदासीं। हू अलॻि अलॻि जॻहियुनि ते वेंदा रहिया, भारत जे अलॻि अलॻि जॻहियुनि ते भिटकंदा रहिया। आख़िरकार ईअं थियो, कुझु टाइम खां पोइ उन्हनि खे भारत जे पासे में जेको बर्मा देश आहे उन्हनि जे रंगून शहर में वञण जी इजाज़त मिली। इन रीति सां प्रभुअ जी योजना जेकी हुई उन्हनि खे रंगून शहर में वठी अचण जी हुई, छाकाणि त असांखे ख़बर आहे प्रभु जी जेकी योजना हूंदी आहे असांजी सम्झ खां परते हूंदी आहे। हालेलुया। ऐं ईअं ई थियो, हुन ओॾा विया, रंगून शहर में विया, पर उते कोई बि मिशनरी न आयो हो ऐं न ई कंहिं प्रभु यीशुअ जो सुसमाचार उते ॿुधो हो। उन वक़्तु रंगून देश में हिकु राजा हूंदो हो जंहिंजा उहे सभु ग़ुलाम हूंदा ऐं राजा मिशनरी जो विरोधी हो, पर तंहिं हूंदे बि हुननि पंहिंजी आशा न, हुननि जी आशा मेन ॻाल्हि जेको हुननि जो भरोसो हो सभु प्रभुअ ते हो, छाकाणि त हुननि खे ख़बर हुई प्रभु हुन राजा जो बि दिलि परिवर्तन कंदो, हर माण्हू जो बि दिलि परिवर्तन करण जी शक्ति हुन प्रभु में आहे। इन करे हुननि पंहिंजी आशा रखी करे उते डटिया रहिया, उते बीह रहिया ऐं हुननि आस्ते आस्ते हुतां जे माण्हुनि खे प्रभु यीशु मसीह जो समाचार ॿुधायो। पर हिकु प्रॉब्लम हो, उते उहा तकलीफ़ हुई, हुननि खे बर्मा जी लैंग्वेज, हुननि जी भाषा न ईंदी हुई, इन करे हुननि खे ॾाढी कठिनाई जो सामनो करणो पियो। उते हुननि खे उतां जी भाषा सिखणी पई। आस्ते 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 हुन जी ज़ाल, हुन जा साथी ऐं जडसन पाण ॾींहं जा 10-10 कलाक भाषा सिखंदा हुआ। हुननि खे हिकु नंढो कारखानो हो जिते हुननि नए नियम जी छपाई कयूं, मती सुसमाचार जो जेको बुक हो उन जी छपाई कयूं। ईअं थियो, अगरि उते जेकी छपाई थी मती जो सुसमाचार में, उहो मती जो सुसमाचार खणी करे हुननि उते फैलायो। उते हुननि खे बर्मा जे बादशाह में, बर्मा जे माण्हुनि खे उन्हनि जी भाषा में ॿुधायो। धीरे 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 बर्मा जे माण्हुनि में जागृता अचणु चालू थी, पर तंहिं हूंदे बि कोई बि प्रभु यीशुअ खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार करण लाइ तयारु न हो। आख़िरकार कुझु वक़्त खां पोइ मांग नाओ नाले जे पहिरें हिकु बर्मा जे माण्हूअ उन हिकु फ़ैसिलो कयो कि मूंखे बपतिस्मो वठिणो आहे ऐं मूंखे प्रभु यीशुअ खे उद्धारकर्ता सम्झणो आहे। इन इहो फ़ैसिलो त कयो, पर इन जो फ़ैसिलो इहो ॾाढो कठिन हो, छाकाणि त इन फ़ैसिले जे करे हुनजी मौत थी सघंदी हुई। उतां जो राजा ॾाढो क्रूर, ॾाढो सख़्तु सुभाउ जो हो, पर उन हूंदे बि हुन माण्हू पुठियां न हटियो, हुन बपतिस्मा वरितो। हुनखे ॾिसी करे आस्ते आस्ते उतां जा गांव जा माण्हू प्रभु यीशु में विश्वास करणु लॻा, प्रभु यीशु जो सुसमाचार ॿुधणु लॻा। इन घटना जडसन जे साथी ऐं हुनजी ज़ाल खे मनोमन में मजबूत कयो ऐं धीरे 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 उतां जा माण्हू प्रभु ते विश्वास करणु लॻा। इन विच में जडसन खे हिकु पुटु ॼमियो, पर इहा ख़ुशीअ जो टाइम घणे टाइम ते न हलियो। संदसि पुट जी 8 महीननि खां पोइ मौत थी वई। उहो निराश थियो, पर तंहिं हूंदे बि
प्रभु जो शुक्रगुज़ार पियो करे, धन्यवाद पियो करे, छाकाणि त हुनखे ख़बर हुई जेकी बि शइ प्रभु कंदो आहे उहो असांजे भलाई लाइ कंदो आहे। इन्हनि जी मौत खां पोइ हू थोरो निराश थियो, थोरो अकेलो थी वियो, पर उन हूंदे खां पोइ बि हुन पंहिंजो कमु न छॾियो। हू बर्मा में सुसमाचार अलॻि अलॻि जॻहियुनि जे, अलॻि अलॻि बर्मा जे अलॻि अलॻि शहरनि में वियो, सुसमाचार फैलाइणु लॻो। ऐं धीरे धीरे ईअं थियो कि बर्मा में हर शहर में प्रभु यीशुअ खे मञण वारा थोरा थोरा माण्हू निकिता, थोरा थोरा माण्हू उन्हनि खे पंहिंजो उद्धारकर्ता चाढ़ो। हिन रीति सां जडसन संदसि ज़ाल ऐं संदनि साथियुनि बर्मा जे हर शहर जो भ्रमण कयो। हर शहर में हुननि प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार फैलायो। हिन जो असरु इहो थियो कि बर्मा जे हर शहर में विश्वासी पैदा थिया। उन्हनि प्रभु यीशु मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता मञियो। कुझु वक़्त खां पोइ जडसन अमेरिका वापसि वियो। उते हू रही न सघियो। अमेरिका मां कुझु वक़्त खां पोइ हू वापसि बर्मा में आयो, छाकाणि त हुन जे मन में बोझ हो कि बर्मा में जेके अञा ताईं प्रभु यीशु मसीह खे नथा सुञाणनि, जे अञा ताईं प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार न ॿुधो आहे, उन्हनि खे ॿुधाइणो आहे। उनखे हू पंहिंजी जवानीअ जो टाइम पियो यादि अचे जॾहिं 30 साल पहिरियों ही बर्मा में आयो हो, तॾहिं हुते हिकु बि विश्वासी न हो। छाकाणि त उन वक़्तु हुन प्रण कयो हुई जेसि ताईं सॼी बर्मा में वञी करे मां प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार न फैलाईंदुमि, तेसि ताईं मां बर्मा खे न छॾींदुमि। इहे सभु ॻाल्हियूं हुनखे यादि आयूं। इन करे हू वापसि आयो बर्मा में ऐं अलॻि अलॻि शहर में वञणु लॻो। इन रीति सां हुन बर्मा में 63 कलीसियाऊं ऐं 163 मिशनरियूं ऐं 7,000 खां वधीक खे बपतिस्मा ॾिनो। 7,000 माण्हुनि खां वधीक माण्हू हुते मन फिरायो ऐं बपतिस्मा वरितो। प्रभु जी सामर्थ सां इहो सभु कमु थियो। हुनखे पंहिंजो पाण ते घमंड न हो, प्रभु खे धन्यवाद कंदो कि तुंहिंजी सामर्थ सां इहो कमु चालू थियो। असां उते वञण लाइ तयारु थींदासीं जिते कोई बि प्रभु खे न सुञाणींदो हुजे? छा असां उते वञी करे पंहिंजियूं तकलीफ़ूं, पंहिंजो जेको कंफर्ट ज़ोन आहे उहो छॾे करे असां वञण लाइ तयारु आहियूं? असांखे पंहिंजो पाण खां पुछणु घुरिजे। जीअं जडसन बर्मा में वियो, अमेरिका जहिड़े देश खे, पंहिंजी कंफर्ट ज़ोन खे छॾे करे बर्मा में वञी करे उन सुसमाचार फैलायो। हुन सॼो कंफर्ट ज़ोन छॾे ॾिनो। अमेरिका जहिड़ो देश कोई बि न छॾींदो आहे। उन खां पोइ बि हू संदसि ज़ाल, संदसि साथियुनि प्रभु जो सुसमाचार फैलाइण लाइ बर्मा में रहिया। तकलीफ़ूं आहिनि, कठिनाइयूं आहिनि, पर उन खां पोइ बि हू मन फेराइण में जेके बर्मा जा माण्हू आहे उन्हनि खे मदद मिली, हिननि जो साथ सहकार मिलियो। आख़िरकार हुनजी तबियत ख़राबु थी वई। हुनखे ठीकु करण लाइ हुन समुंद्री यात्रा स्टार्ट कई। 1850 में परमेश्वर जे हिन दास पृथ्वी खे छॾे करे प्रभु सां गॾु अनंत महिमा में दाख़िल थियो। इन रीति सां हुन पंहिंजी सॼी उमिरि प्रभु जी शेवा कई। छा अॼु असां जेको मसीह थियण जो दावो कयूं था, असां प्रभु जी इच्छा ते हलूं था? छा असांखे अगरि परमेश्वर उन देश में मोकिले जिते प्रभु यीशु खे कोई न सुञाणे, छा असां वेंदासीं? अचो असां बि प्रभुअ खां शक्ति घुरूं, प्रभु खां प्रार्थना कयूं कि तुंहिंजी इच्छा असांजे जीवन में पूरी थिए। तूं जीअं चाहीं असां पाण में कुझु न करे सघंदा आहियूं, पर प्रभु परमेश्वर असांखे शक्ति, असांखे सम्झ, असांखे सामर्थ ॾींदो। प्रभु तव्हां सभिनी खे आशीष ॾे।